मसो भुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर कलब लगारी मूजिब मसो भुरगड़ी शहर जे लॻोलॻ वहंदड़ हैदराबाद बैरांच जे सालियाना वाराबंदीअ खां पोइ सालियाना खाटी न थी सघी। आपाशी सब डिवीज़न मसो भुरगड़ी जे आशीर्वाद सां अफ़गानी पठान बैरांच जे अंदरां ट्रैक्टर टालियुनि ज़रिए मिट्टी ऐं वारी कढी विकिरो करण जो कारोबार शुरू करे छॾियो आहे। शहरिन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीर आपाशी सिंध समेत आपाशी खाते जे अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त हैदराबाद बैरांच जे पेट मां मिट्टी ऐं वारी कढी प्लाटनि ऐं ज़मीन जो भराव कंदड़ अफ़गानी पठाणनि ऐं मुलविस आपाशी मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ऐं शहरिन डिप्टी कमिश्नर हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त हैदराबाद बैरांच जे अंदरां वारी ऐं मिट्टी कढाए विकिरो करण वारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।